अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 21 मई 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जे कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। अॼु असीं प्रोग्राम मंज़रनामे में मुख़्तलिफ़ मंज़र पेश कंदासीं, पर उन सां गॾोगॾु कराची जे क़दीम वसिंजनि खे मिसारण वारे सिलसिले जे अलमनाक आलमी ते पिणु वीचारींदासीं। मुख़्तलिफ़ लिखणियूं क़दीम वसिंजनि खे मिसारण वारे मामले ते शामिल हूंदियूं। उन सां गॾोगॾु प्लाटनि जे नाले ते फ़ाइलनि जे ग़ैर क़ानूनी कारोबार बाबति बि ॼाण जी कोशिशि कंदासीं त इहो कीअं थो थिए ऐं उनखां महफ़ूज़ कीअं रही सघिजे थो। सिंधू दरिया ते तइमीर थींदड़ इंफ्रास्ट्रक्चर में बि फ़नी नुक़्स जे हवाले सां पिणु लिखणी शामिल हूंदी, जॾहिं त बेरोज़गारी ऐं महांगाई बाबति फ़र्ज़ाना शाइन जो लेख प्रोग्राम जो हिसो हूंदो त बलूचिस्तान मां अगवा थियल सईद मेमण कॾहिं बाज़ियाब थींदो, इन बाबति ख़ुसूसी रिपोर्ट पिणु प्रोग्राम में शामिल हूंदी। इनक़लाबी शाइरी, तजिया ऐं तबसरा बि प्रोग्राम जी ज़ीनत बणिजंदा। पर सभ खां पहिरियां पेश कंदासीं त आख़िर कराचीअ जे क़दीम ॻोठनि खे छो थो मिसमार कयो वञे। पाण ॼाणूं था त कराची रुॻो कंक्रीट जे झंग जो नालो न आहे। हीअ सिंध जी तारीख़, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं सवें साल जी इंसानी आबादकारी जो अमीन शहर आहे। मलीर, गॾाप, लांढी, बिन कासिम ऐं भरपास जूं क़दीम सिंधी वसंदियूं सिर्फ़ ठहियल घर या ज़मीन जा टुकड़ा न आहिनि, पर उहे सिंध जे वजूद, सुञाणप ऐं तारीख़ी तसलसल जूं ज़िंदा निशानियूं आहिनि। अफ़सोस सां चवणो पवे थो त सदियनि पुराणियुनि सिंधी वसिंजनि खे कब्ज़ा माफ़िया, बिल्डरनि ऐं पुलिस ऐं रेवेन्यू अमलदारनि जी मिली भगत सां मसमार करण जूं कोशिशूं सदाईं थींदियूं रहनि थियूं। मलीर जा क़दीम ॻोठ ख़ासि तौर ते हिन ख़तरनाक रिथाबंदी जे निशाने ते आहिनि। उते जा रहवासी नसलनि खां पंहिंजी धरती ते आबाद आहिनि। संदन क़ब्रस्तान, ओताकूं, इबादतगाहूं, फसल ऐं सक़ाफ़ती रिवायतूं उन्हनि वसिंजनि सां सलाड़ियल आहिनि, पर हाणे ताक़तवर बिल्डर माफ़िया उन्हनि ज़मीननि ते नज़रूं जमाए वेठी आहे। कराचीअ जी डेमोग्राफ़ी तेज़ी सां तब्दील कई पई वञे। हीअ तब्दीली फितरी न आहे, पर हिकु मुनज़म रिथाबंदी जो नतीजो आहे। सिंधियुनि खे इक़्तिसादी तौरु कमज़ोर करे संदन ज़मीनूं खसे खेनि शहर मां धिके ॿाहिरि कढण जूं कोशिशूं जारी आहिनि। जेकॾहिं सिंधी पंहिंजी राजधानी मां बेदख़ल थींदा रहिया त पोइ कराची जी असल तारीख़, ॿोली ऐं सक़ाफ़त जो छा थींदो। हीअ सूरतहाल रुॻो समाजी नाइंसाफ़ी न आहे, पर उन जा ख़तरनाक मुआशी, सियासी ऐं सक़ाफ़ती असर बि साम्हूं अची रहिया आहिनि। जॾहिं सिंधियुनि खां संदन ज़मीन खसबी त हू मुआशी तौरु कमज़ोर थींदा। ज़मीन सिंधी समाज जी मैशे जो बुनियादी ज़रियो रही आहे। ज़मीन वञाइण जो मतिलबु इहो ई आहे त रोज़गार, मालिकी ऐं मुआशी ख़ुदि मुख़्तियारी खां महरूम थियणु। सियासी तौरु जॾहिं कंहिं क़ौम खे पंहिंजे इलाइक़े में अक़लियत बणायो वेंदो त पोइ उनजी नुमाइंदगी, इख़्तियार ऐं सियासी ताक़त बि मुतासिर थींदी। सक़ाफ़ती तौरु सिंधी ॻोठनि जे ख़ात्मे सां सिंधी ॿोली, रिवायतूं, लोक सक़ाफ़त ऐं तारीख़ी सुञाणप खे बि नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सानु पहुचंदो। इन समूरी सूरतहाल ते असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था। सामी मेमण जो लिखियल लेख। कराची बहिराड़ियुनि, क़दीमी ॻोठनि ऐं मक़ामी आबादियुनि ते इंतिज़ामिया, रेवेन्यू अमलदारनि, बिल्डरनि, कब्ज़ागीरनि ऐं बासर धुरियुनि जो का नई ॻाल्हि न आहिनि। हीउ सिलसिलो ॾहाकनि खां जारी आहे, जंहिंमें कॾहिं KDA, कॾहिं KMC, कॾहिं मलीर डेवलपमेंट अथॉरिटी त कॾहिं रेवेन्यू ऐं पुलिस इंतिज़ामिया मुख़्तलिफ़ बहाननि सां सिंध जे असल वारसनि खे संदन आबाणनि ॻोठनि मां बेदख़ल करण जूं कोशिशूं कंदी रही आहे। तारीख़ शाहिद आहे त कराची जे क़दीमी सिंधी वसिंजनि खे शहर जी तरक़ी जे नाले ते हमेशह निशानो बणायो वियो।
जॾहिं त वॾनि बिल्डरनि, हाउसिंग स्कीम माफ़िया ऐं ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ टोलनि खे मुकमिल सरकारी सरपरस्ती हासिलु रही आहे। हिकु वक़्तु हो जॾहिं KDA ऐं KMC जे जुड़तू नक्शनि में सिंधी ॻोठनि जो वजूद तस्लीम न कयो वेंदो हो। सदियुनि पुराणियुनि आबादियुनि खे ग़ैर क़ानूनी करार ॾेई उन्हनि खे डाहिण ऐं उतां माण्हुनि खे लॾाइण जा मनसूबा तयारु कया वेंदा हुआ। केतिरा ई अहिड़ा ॾींहं गुज़रिया जॾहिं मलीर, गडाप, बिन कासिम, शाह लतीफ़, इब्राहिम हैदरी, रज़ाकाबाद ऐं देह कोंकर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻोठनि ते चढ़ायूं कयूं वियूं। औरतनि ऐं ॿारनि खे हिरासा कयो वियो ऐं माण्हुनि जे ज़मीननि ते ज़बरदस्ती कब्ज़नि जूं कोशिशूं कयूं वियूं। वक़्तु बदिलजण सां इदारनि जा नाला ज़रूरु बदिलिया, पर सिंधी ॻोठनि ख़िलाफ़ पॉलिसियूं न बदिलियूं। अॻु में जेके कम KDA ऐं KMC कंदी हुई, अॼु उहे साॻिया कम रेवेन्यू अमलदार, मक़ामी बासर, बिल्डर माफ़िया ऐं कब्ज़ागीर करे रहिया आहिनि। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त हाणे उन्हनि वटि जदीद तरीक़ा, जाली रिकॉर्ड, हथ ठोकिया काग़ज़, पुलिस जी नफ़री ऐं ॻरी मशीनरी मौजूदु आहे, जंहिंजे ज़ोर ते सिंधी आबादियुनि खे ख़तमु करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। ताज़ो मलीर जे इलाइक़े रज़ाकाबाद लॻ धणी परतो मूसा जोखियो ॻोठ भरिसां मुहागे जी 4 एकड़ ज़मीन ते ओचितो रेवेन्यू ऐं पुलिस अमलदारनि पारां चढ़ाई कई वई। उहा ज़मीन जिते जोखिया बिरादरी जा सिंधी माण्हू सालनि खां आबाद आहिनि, ओचितो सरकारी करार ॾेई उतां माण्हुनि खे बेदख़ल करण जी कोशिशि कई वई। असिस्टेंट कमिश्नर ऐं असिस्टेंट मुख़्तियारकार जी अॻुवाणी में पुलिस ऐं ॻरी मशीनरी साण करे ॻोठ ते काह कई वई, जंहिं बाद ॻोठाणा पंहिंजे घरनि मां निकिरी आया ऐं सख़्तु मज़ाहिमत कयाऊं। ॻोठाणनि जी मज़ाहिमत जे करे सूरतहाल इंतिहाई छिकताइण वारी बणिजी वई। औरतूं, ॿार, नौजवान ऐं बुज़ुर्ग पंहिंजे घरनि ऐं ज़मीननि जे बचाल रोडनि ते निकिरी आया। भरपासे जे ॻोठनि ख़ुदाबख़्श नुहाड़ी, अली मोहम्मद लाशारी, पीर सरहंदी, जामकंडो, रज़ाकाबाद ऐं ॿिनि इलाइक़नि मां बि हज़ारे माण्हू गॾु थी एहतिजाजी धरणे में शरीक थिया। माण्हुनि जो चवणु हो त इहे सदियुनि खां हिन इलाइक़े में आबाद आहिनि ऐं संदनि ज़मीननि ते ज़बरदस्ती कब्ज़ा करण जी कोशिशि कई पई वञे। ॻोठाणनि जी सख़्तु मज़ाहिमत बाद सरकारी अमलो वापसि वञण ते मजबूर थी वियो, जॾहिं त बाद में 30 खां वधीक ॻोठाणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया, जेके मक़ामी माण्हुनि मूजिबि सरासर ज़ुल्म, इंतक़ामी कार्रवाई ऐं ख़ौफ़ पैदा करण जी कोशिशि आहे। इलाइक़े जे समाजी अॻुवाण सैयद ख़ुदारिनो शाह ॿुधायो त मूसा ॻोठ लॻभॻि 94 एकड़नि ते ॿधल हिकु क़दीमी ॻोठ आहे, जंहिंजा रिकॉर्ड पुराणनि नक्शनि ऐं सर्वे में बि मौजूदु आहिनि। रेवेन्यू अमलदारनि खे ॻोठनि ख़िलाफ़ कार्रवाइनि बदिरां असल ज़मीन जे रिकॉर्ड खे ॾिसणु घुरिजे। संदन चवणु हो त जेकॾहिं सिंधी ॻोठनि खे डाहिण जूं कोशिशूं जारी रहियूं त उन जा नतीजा इंतिहाई ख़तरनाक निकिरी सघनि था। असल सुवालु इहो आहे त छा पाकिस्तान जो आइन कंहिं बि शहरी खे बिना क़ानूनी कार्रवाई ऐं मुनासिब मुतबादल जे संदन घर मां बेदख़ल करण जी इजाज़त ॾिए थो? पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 23 में हर शहरी खे मिल्कियत रखण जो हक़ मिलियलु आहे, जॾहिं त आर्टिकल 24 तहत कंहिं बि शख़्स खे संदसि मिल्कियत खां क़ानूनी जवाज़ ऐं मुआवज़े खां सवाइ महरूम नथो करे सघिजे। साॻी रीति आर्टिकल 9 ज़िंदगी ऐं आज़ादी जे तहफ़ुज़ जी ज़मानत ॾिए थो, जंहिंमें बाइज़त रिहाइश बि शामिलु आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान बि मुख़्तलिफ़ फ़ैसिलनि में वाज़ह करे चुकी आहे त क़दीमी आबादियुनि खे बिना मुतबादिल रिहाइश ऐं बिना क़ानूनी तरीक़ेकार जे डाहिण इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। अदालतनि इहो पिणु चयो आहे त रियासत जो कमु माण्हुनि खे बेघर करणु न, पर खेनि तहफ़ुज़ फ़राहम करणु आहे। बैनुल अक़वामी क़ानून बि इन हवाले सां तमामु वाज़ह आहे। गॾियल क़ौमनि जे इंसानी हक़नि वारे आलमी पधरनामे जे आर्टिकल 17 तहत हर इंसान खे मिल्कियत रखण जो हक़ हासिलु आहे, जॾहिं त आर्टिकल 25 मूजिबि हर फ़र्द खे मुनासिब रिहाइश जो हक़ हासिलु आहे। गॾियल क़ौमनि जे इक़्तिसादी, समाजी ऐं सक़ाफ़ती हक़नि बाबति आलमी मुआहिदे जे आर्टिकल 11 में बि रिहाइश खे बुनियादी इंसानी हक़ क़रार ॾिनो वियो आहे। गॾियल क़ौमनि जे रहनुमा उसूल मूजिबि कंहिं बि आबादी खे ज़बरदस्ती ख़ाली कराइण खां अॻु हुकूमत ते लाज़िम आहे त मुतासिर माण्हुनि सां मुशावरत कई वञे, क़ानूनी नोटिस ॾिनो वञे, मुतबादिल रिहाइश फ़राहम कई वञे, औरतनि, ॿारनि ऐं बुज़ुर्गनि जे तहफ़ुज़ खे यक़ीनी बणायो वञे ऐं ताक़त जो इस्तेमालु आख़िरी हद ताईं महदूद रखियो वञे। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त कराची जे सिंधी ॻोठनि सां अहिड़ो को बि क़ानूनी या इंसानी रवैयो इख़्तियार नथो कयो वञे। मलीर, जेको तारीख़ी तौरु सिंधी माण्हुनि जी सुञाणप रहियो आहे, अॼु ज़मीननि
जे कारोबार कंदड़नि लाइ सोन जी खाण बणिजी वियो आहे। बेरिया टाउन मोटरवे हाउसिंग स्कीमूं सनती ज़ोन कमर्शियल प्रोजेक्ट ऐं नयूं रिहाइशी सोसाइटियूं ठाहिण जे नाले ते मक़ामी माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। असल वारसनि खे कब्ज़ागीर करार ॾेई संदनि ज़मीननि जा जाली रिकॉर्ड ठाहिया वञनि था, जॾहिं त अरबें रुपयनि जी ज़मीननि ते ताक़तवर धुरियूं कब्ज़ा करे वेहनि थियूं। धणी परतो मूसा ॻोठ वारो वाक़ियो रुॻो हिकु ॻोठ जो मसइलो न आहे, पर उहा सॼी सिंधी समाज लाइ हिकु संगीन वार्निंग आहे। जेकॾहिं अॼु बि सिंधी वसिंदियूं पंहिंजी ज़मीन सुञाणप ऐं हक़नि जे तहफ़ुज़ लाइ गॾु न थियूं त मुस्तक़बिल में कराची मां सिंधियुनि जे वजूद खे मुकमिल ख़तमु करण जूं कोशिशूं वधीक तेज़ थी सघनि थियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत क़दीमी ॻोठनि जी मुकमिल सर्वे कराए, सिंधी ॻोठनि खे क़ानूनी तहफ़ुज़ ॾिए, रेवेन्यू रिकॉर्ड शफ़ाफ़ बणायो वञे, जाली अलाटमेंट ऐं कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, मक़ामी माण्हुनि खे संदनि अबाणनि हक़नि खां महरूम करण वारो सिलसिलो बंदि कयो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। बलूचिस्तान मां सिंधी ऑफिसर सईद मेमण अगवा थी वियो आहे। उहो आख़िर कॾहिं बाज़ियाब थी सघंदो? बलूचिस्तान मां सिंधी अॻूणे एक्साइज़ एंड टैक्सेशन ऑफिसर अदीब ऐं समाजी शख़्सियत सईद मेमण जे अगवा वारो वाक़ियो न रुॻो संदसि ख़ानदान, दोस्तनि ऐं सियासी साथियुनि लाइ वॾी परेशानी जो सबबु बणियो आहे, पर हिन सॼे मामले सिंध ऐं बलूचिस्तान जी अवाम में बि बेचैनी ऐं ॻणती पैदा करे छॾी आहे। ॿिनि ॾींहंनि खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूदि सईद मेमण बाबति अञा ताईं को बि वाज़ह ॾसपतो मिली नाहे सघियो, जंहिंजे करे ख़दशा, सवाल ऐं अफ़वाहूं वधीक गहरियूं थींदियूं पियूं वञनि। इतलान मूजिबि सईद मेमण खे खुज़दार रोड बलूचिस्तान तां नामालूम हथियारबंदनि अगवा करे गुम करे छॾियो आहे। वाक़े खां पोइ न रुॻो संस वारिस पर सिंध जी सियासी, समाजी, अदबी ऐं इंसानी हक़नि सां लाॻापियल हलक़नि में बि सख़्तु ॻणती पखिड़ियल आहे। सिंध जे अदीबनि, कोम्प्रेस कारकुननि ऐं समाजी धुरियुनि हिन वाक़े खे इंतिहाई ॻणती जोॻो करार ॾींदे सईद मेमण जी महफ़ूज़ बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। सईद मेमण जो तालुक़ु नौशर फ़िरोज़ जे हिकु अहिड़े ई घराणे सां आहे जेको डिघे अरसे खां सिंध जी सियासी, अदबी ऐं समाजी तहरीकनि सां लाॻापियल रहियो आहे। हू सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे मरकज़ी अॻवान डॉक्टर हमीद मेमण जो भाउ ऐं सियासी समाजी अॻवान डॉक्टर क़दीर मेमण जो सौटु आहे। सईद मेमण पाण बि सिर्फ़ु हिकु सरकारी ऑफिसर तौरु न, पर हिकु हसास लेखक, कहाणीकार, अदीब ऐं समाजी शऊर रखंदड़ शख़्सियत तौरु सुञातो वेंदो रहियो आहे। हुन सिंधी अदबी संगत समेत मुख़्तलिफ़ अदबी ऐं समाजी फ़ोरमनि ते सरगर्म किरदारु अदा कयो ऐं पंहिंजे लिखण वसीले समाजी मसइलनि, क़ौमी सुजाॻी ऐं इंसानी अहसासनि खे उजागर कयो। अहिड़ी शख़्सियत जो अगवा थियणु सिर्फ़ु हिकु फ़र्द या ख़ानदान जो मसइलो न, पर उहो समाज, इल्मी, अदबी ऐं फ़िक्री माहौल लाइ बि इंतिहाई ख़तरनाक पैगाम हूंदो आहे। जॾहिं कलम सां लाॻापियल माण्हू, समाजी शऊर रखंदड़ शख़्सियतूं या सियासी कारकुन पाण खे गैर महफ़ूज़ महसूसु करणु लॻनि त पोइ समाज में ख़ौफ़, ख़ामोशी ऐं बेयकीनी वधणु लॻंदी आहे। हीउ मामिलो रुॻो सिंध जे हिकु फ़र्द जे अगवा ताईं महदूद न आहे, पर उहो सिंध ऐं बलूचिस्तान जे माण्हुनि जे विच में मौजूदु तारीख़ी भाईचारे, सियासी एतमाद ऐं समाजी हम आहंगी सां पिणु जुड़ियल आहे। ॿिन्ही सूबनि जा माण्हू डिघे अरसे खां हिक ॿिए जे ॾुखनि, सियासी जदोजहदनि ऐं क़ौमी हक़नि जे मामलनि में गॾु बीठल रहिया आहिनि। अहिड़ी सूरतहाल में सईद मेमण जहिड़ी शख़्सियत जो अगवा थियणु माण्हुनि में नवां ख़दशा पैदा करे रहियो आहे। उन करे बलूचिस्तान जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ सियासी ऐं कोम्प्रेस पार्टियुनि, इंसानी हक़नि जे तनज़ीमनि, बाशूर धुरियुनि ऐं क़ौमी सोच रखंदड़ सरदारनि ते बि ज़िम्मेवारी आइद थिए थी त हूअ सईद मेमण जी बाज़ियाबी लाइ भरपूर किरदारु अदा कनि। ऐं हाणे बेरोज़गारी ऐं महांगाई बाबति नाम्यारी लेखका फरज़ाना शाहीन जो लेख अवां जे समातनि जी नज़र करियूं था। हींअर सॼे मुल्क में महांगाई चोट चढ़ियल आहे, जंहिंजो कारण हुकूमत तरफ़ां पेट्रोल हर हफ़्ते वधाइणी आहे। जॾहिं त हुकूमत बख़ूबी सम्झे बि थी त बेरोज़गारी ऐं महांगाई सबबि आम माण्हू जो जीअणु तमामु ॾुखियो थी पियो आहे।
उन बावजूदि पेट्रोल जी क़ीमतनि में हर ॾींहुं वाध कई पई वञे, जंहिंजे करे स्ट्रीट किरायमनि समेत मुख़्तलिफ़ ॾोह वधी विया आहिनि। उन अमल खे नेठि केरु रोकींदो, जॾहिं त पेट्रोल वधाइण जो कारण हुकूमत ईरान जी जंग ॿुधाए अखियूं पूरे छॾे थी, जॾहिं त ईरान में तेल जी क़ीमतनि में वाध ₹1 बि नाहे थी। ईरान पाड़ेसरी मुल्क आहे। जेकॾहिं उन सां मुआइदो करे तेल खंयो वञे त ₹150 फ़ी लीटर पाकिस्तान में तेल मिली सघे थो, जंहिंसां ग़रीब माण्हू जो ॿार काफ़ी क़दुरु हल्को थी पवंदो ऐं ॾोहनि ते बि ज़ाब्तो अची वेंदो। हुकूमत जो फ़ैसिलो पेट्रोल बचाइण लाइ क़ौम दुश्मनी बि चई सघिजे थी। उहो इन लाइ त तालीमी इदारा हफ़्ते में 2 ॾींहं बंदि रखणु शऊरी ऐं तरक़ी में रुकावट आहे, जॾहिं त तरक़ी याफ़्ता मुल्कनि में 2 इदारा हुकूमती सहूलियत सां शर्मसार हूंदा आहिनि। हिकु तालीम ऐं ॿियो सिहत। उहे बुनियादी हक़ आहिनि अवाम जा। पेट्रोल महांगो करण सां बि अवाम जे हक़ में बहितर फ़ैसिलो नथो चई सघिजे। अहिड़ी सूरतहाल में ख़ुदकशियूं, फुरूं, चोरियूं ऐं बेइल्म समाज में बेगुनाह ॾंड चटी वठण लाइ औरत खे क़ुर्बान कयो वञे थो। कारण सिर्फ़ु बुख ई आहे, ॿियो कोई सबबु न आहे। वफ़ाक़ तोड़े सूबाई हुकूमतनि खे सोचे सम्झे फ़ैसिला करणा पवंदा। अवाम जे हक़ में फ़ैसिला अचणु घुरिजनि। आलमी मीडिया जी ख़बर मूजिबि हींअर पंहिंजे पाड़ेसरी मुल्क जे कंहिं बि सूबे में हिकु अदाकार 51 सालनि में वज़ीर आला थियो आहे, जंहिं साम्हूं बीठल मोदी सरकार जे उम्मीदवार खे हाराए छॾियो आहे ऐं जॾहिं उन हल्फ़ खंयो त 10 मिंटनि में मोदी सरकार जूं अखियूं खोले छॾियाईं। बिजली मुफ़्त, पेट्रोल तमामु घणो सस्तो ऐं मज़हबी बुनियाद ते सियासत न करणु। पर जॾहिं खणी आयो त उन जो कारण अवाम वोट ॾींदड़ अवाम आहे। अवाम जी बहितरी लाइ सोचणु हुकूमत सियासतदाननि जो कमु आहे, पर अफ़सोस त इहो आहे जो हिते अवाम हुकूमत खे रस्तो ॾेखारण जी कोशिश में रुधल रही थी। हींअर दुनिया जा हुक्मरान टेक्नोलॉजी जी तर्ज़ तहत सियासत करे रहिया आहिनि, पर पाकिस्तान में सियासतदान साॻिया लाटूं साॻिया चुग वारी ॻाल्हि ते क़ाइमु रही सियासत करे रहिया आहिनि। हींअर जेको सिंध में PP जो नारो पुराणो थी चुको आहे, दरअसल उहो नारो महात्मा गांधी जो हुयो त मांग रहा है हर इंसान रोटी कपिड़ा और मकान। हींअर सोशल मीडिया जो दौरु आहे। हींअर आवाम जे हथनि में मोबाइल फ़ोन मौजूदु आहे, जेको दुनिया खे ॾिसी रहियो आहे, सम्झी रहियो आहे, ॻाल्हाए रहियो आहे। हाणे मानी लटे घर जो नारो हणी सियासत करणु फुज़ूल आहे। हींअर आवाम जे उमंगनि जो हिसाब रखिणो आहे। हुकूमत ऐं हर हुक्मरान खे पाकिस्तानी हुकूमत खे पाड़ेसरी मुल्क खां इहा इबरत हासिल करणु घुरिजे त जॾहिं अवाम बग़ावत कंदो आहे तॾहिं कुर्सी ते सालनि खां वेठल पल में पट अची पवंदा आहिनि। हींअर क़ुर्बानी जी ईद अचण वारी आहे। हर हफ़्ते पेट्रोल जी क़ीमतनि में वाधारो करे वफ़ाक़ तोड़े सिंध हुकूमत अवाम खे क़ुर्बान करणु शुरू कयो आहे, जंहिंजो नतीजो भयानक थी सघे थो। हिकु त महांगाई ऐं बेरोज़गारी सबबि अवाम खे फुरे लुटे तबाह करण जी कोशिशि कंदो। ॿी सूरत में सियासी तस्वीर तब्दील थी सघे थी। माण्हू ज़ात पात रंग नस्ल हिकिड़े ई नुक़्ते ते विसारे छॾींदो आहे जॾहिं बुखियो हूंदो आहे या मुकमल तौरु शऊर रखंदड़ हूंदो आहे। पर हींअर ॻाल्हि हली रही आहे हुकूमत ऐं अवाम जी, ख़ासि करे सिंध हुकूमत ऐं सिंधी अवाम जी। त अवाम वटि शऊर हुजे न हुजे, पर बुख ज़रूरु आहे ऐं उहा बुख आफ़ाक़ी बुख न आहे, पर ज़मीन वारनि तरफ़ां बख़्शियल बुख आहे, जंहिंजो अंत हिन सुहाई भरी काइनात में ऊंदाह खां सवाइ मुमकिन ई नथो थी सघे। शेख अयाज़ चयो आहे त सदा आहे साख गभे जी ॻोल्हा, ढो बिना ढोला कहिड़ी साञा सूंहं जी। इहो वॾो सच आहे त बुख बग़ावत जी माउ आहे ऐं बुख मां ई गुनाहनि जा गोच ॾिसी सघिबा आहिनि। बुख जो को बि दीन धर्म नाहे हूंदो। बुख कानून वांगुरु अंधी थींदी आहे। बुख लिबास जो लिहाज़ नाहे कंदी, सिर्फ़ु चकणु ॼाणींदी आहे। हाणे वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतनि खे सोचणु घुरिजे त महांगाई ऐं बेरोज़गारी जे बम खे कीअं नाकाम करे सघिजे थो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारी लेखिका ऐं शाइरा फरज़ाना शाहीन जो ख़ूबसूरत लेख। पाकिस्तान में रिहायशी प्लाटनि जे नाले ते फाइलनि जो ग़ैर क़ानूनी कारोबार कीअं कयो वेंदो आहे ऐं उन खां कीअं बची सघिजे थो, इन बाबति मोहम्मद ज़ुबैर ख़ान जी रिपोर्ट अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था।
अहसन अब्बास एबटाबाद जो रहवासी आहे पर रोज़गार जे सिलसिले में डिघे अरसे खां वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में रिहाइश पज़ीर आहे। तक़रीबन 6 साल अॻु हुन इस्लामाबाद जे हिकु निजी हाउसिंग स्कीम में 10 मरला रिहाइशी प्लाट हासिल करण लाइ 19 लख रुपया एडवांस जमा कराया ऐं उन खां पोइ ईंदड़ महीननि में वक़्ति सिर क़िस्तूं बि जमा कराईंदो रहियो। अहसन अब्बास मूजिबि हाउसिंग स्कीम जी इंतिज़ामिया हुनखे उन प्लाट जे फ़ाइल उन वाइदे ते विकिरो कई हुई त मजमूई क़ीमत यानी 95 लख रुपयनि मां अधु रक़म अदा करण ते संदसि फ़ाइल ते प्लाट नंबर लॻायो वेंदो ऐं खेसि कब्ज़ो बि ॾिनो वेंदो। पर 6 साल गुज़रण ऐं रक़म जी अदायगी जे बावजूदि उहे वाइदा पूरा न थिया। अहसन हाणे मजमूई तौर ते 55 लख रुपया उन 10 मरले फ़ाइल जे एवज़ अदा करे चुको आहे ऐं संदसि चवण मूजिबि गुज़िरियल सालनि दौरान सोसाइटी इंतिज़ामिया जे ऑफ़िस जा दर्जने चकर लॻाइण बावजूदि खेसि कुझु बि हासिलु न थियो आहे। पहिरियां त चवंदा रहिया त सुभाणे अचो, ॿिए ॾींहुं अचो या इहो त अञा तरक़ियाती कमु हली रहियो आहे, जंहिंखां पोइ फ़ौरन प्लाट ऑन ग्राउंड थी वेंदा। मुंहिंजी रत ई पघर जी कमाई आहे पर उनजे एवज़ सालनि खां चकर लॻाराया पिया वञनि। एबटाबाद जे ई रहवासी मंज़ूर ख़ान जी कहाणी बि अहसन सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। हुन 2018 में इस्लामाबाद एयरपोर्ट जे वेझो हिकु सोसाइटी में प्लाट ख़रीद करण लाइ 7.5 लख रुपया एडवांस जमा कराया ऐं पोइ हर महीने क़िस्तूं जमा कराईंदो रहियो। संदसि चवण मूजिबि शुरूआती 2 सालनि में हुन मजमूई तौरु 21 लख रुपया निजी हाउसिंग स्कीम जे अकाउंट में जमा कराया। मंज़ूर ख़ान ॿुधायो त शुरूआति में मूंखे ॿुधायो वियो हो त मुंहिंजो प्लाट सोसाइटी जे सेक्टर 11 में हूंदो। जॾहिं डेवलपमेंट चार्ज बि ॾेई छॾियमि त कुझु अरसे खां पोइ ॿुधायो वियो त असां तव्हांजो प्लाट सेक्टर 11 मां सेक्टर 6 में मुंतक़िल कंदासीं, जिते तरक़ियाती कमु तेज़ी सां जारी आहे। उहो ॾींहुं ई अॼु जो ॾींहुं रोज़ नओं वाइदो करे मूंखे वापसि मोकिलियो वेंदो आहे। वफ़ाक़ी इदारे CDA मूजिबि सिर्फ़ इस्लामाबाद में घटि 98 हाउसिंग सोसाइटियूं गैर क़ानूनी आहिनि। साॻी तरह रावलपिंडी डेवलपमेंट अथॉरिटी मूजिबि संदनि हदनि अंदरि 294 हाउसिंग सोसाइटियूं ऐं स्कीमूं गैर क़ानूनी आहिनि। क़ौमी एहतसाब ब्यूरो नेब मूजिबि गुज़िरियल 1 साल दौरान हुननि रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में दर्जने खां वधीक हाउसिंग सोसाइटियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मजमूई तौरु 320 करोड़ रुपया मुतासिरनि खे वापसि ॾियारिया आहिनि। अवेस जो चवणु हो त गुज़िरियल 5-6 सालनि खां ॾिसी रहियो आहियां त हाउसिंग सोसाइटी में हिकु तरीक़ो तमामु आम थी चुको आहे ऐं उहो आहे त सोसाइटियूं पंहिंजे मौजूदु ज़मीन खां वधीक फ़ाइलूं विकिरे करे छॾीनि थियूं। उन में थींदो इहो आहे त कंहिं सोसाइटी वटि ख़रीद कयल या हासिलु कयल ज़मीन सिर्फ़ु 50 या 100 कनाल हूंदी आहे। उहे उन ज़मीन जे सींगार ऐं डेवलपमेंट ते ख़र्च कनि था। उते मशीनरी पहुचाई वञे थी, मार्केटिंग फोरम ऐं प्रॉपर्टी डीलरनि खे गॾु कयो वेंदो आहे ऐं पोइ सवें कनाल जूं ज़मीनूं विकिरो कयूं वञनि थियूं। उनखां पोइ इश्तिहारबाज़ी शुरू कई वेंदी आहे। माण्हुनि खे थोरी तरक़ियाती ॾेखारे ज़मीन जूं तस्वीरूं ॾेखारियूं वेंदियूं आहिनि, विज़िट कराया वेंदा आहिनि, जिते खेनि तमीराती कमु ॾेखारियो वेंदो आहे। इन्हीअ फ्रॉड खां कीअं बचिजे ऐं ख़रीदारी खां अॻु छा करणु घुरिजे। इस्लामाबाद सां तालुक़ु रखंदड़ वकील उमर गिलानी एडवोकेट चयो त रियल इस्टेट में सीड़पकारी फ़ाइदेमंद बि थी सघे थी ऐं ख़तरनाक बि, ख़ासि तौर ते जॾहिं जाली या गैर मंज़ूर थियल हाउसिंग सोसाइटी साम्हूं अचे। उन्हनि खां बचण लाइ कुझु बुनियादी क़ानूनी ऐं अमली ॻाल्हियुनि जी तस्दीक ज़रूरी आहे। सभ खां पहिरीं इहो चेक कयो वञे त सोसाइटी खे लाॻापियल मजाज़ इदारे खां NOC मिली आहे या न। जेकॾहिं सोसाइटी मजाज़ इदारनि जी लिस्ट में शामिलु न आहे त उहो ख़तरे जो पहिरियों इशारो हूंदो। संदसि वधीक चवणु हो त जाली सोसाइटियूं अक्सर असल ज़मीन खां सवाइ सिर्फ़ु फ़ाइलूं विकिरो कनि थियूं। तंहिं करे लाज़मी आहे त चेक कयो वञे त ज़मीन सोसाइटी जे नाले ते रजिस्टर आहे या न, उनजो इंतकाल मौजूदु आहे या न, किथे को अदालती तकरार त न आहे। जेकॾहिं मईशत वाज़िह न हुजे त सीड़पकारी इबरतनाक थी वञे थी। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
नाम्यारे शाइर हलीम बाग़ी लिखियो, भले मुस्कुरायो इहो मुस्कुराइण मुहागो थी पवंदो, असांजे लहू में तरियूं ही टुॿाए ही मेहंदी लॻाइण मुहागो थी पवंदो। ओ संगीन वारा ओ बंदूक वारा, इजा हीअ छाती हणी छॾ, हणण खां बि अॻु में इहो बि ॿुधी छॾ त आहू तूं पंहिंजी सिरीता खणी छॾ। दरावड़ जी लोई सां ही हथु चुरांदो ऐं माण्हुनि जे लाशनि ते ही ॾंद टेड़ूं। ही ॿेड़ियुनि कड़ियुनि में के कढ़ंदड़ जवानियूं ऐं साणनि पुठड़नि ते फटकनि जूं छेड़ूं। ही झंगल जो कानून बर्बादियुनि जा खणी नित नवां आयो आहे फसाना। ही माण्हू जी हुर्मत ते वहशत जा हमला, ही कोड़ा ही कोरट ही ताज़ियाना। वहायो भले रत जो माण्हू जे रत साण पिकनिक मल्हाइण मुहागो थी पवंदो। भले मुस्कुरायो इहो मुस्कुराइण मुहागो थी पवंदो। तूं जिन जे पघर मां पनोड़े मां रछ थिए, सुञातई न तिन खे थुकूं अथई ज़माना। तूं जिन जे चपन जे छुआ सां कली मां फुटी फूल थियूं अड़े बे निशाना। तूं मोहन दड़े जी गवाली जी वीना, सनीरे गगन ते मल्हारी जो बादल। अड़े वक़्त पारी नगर जी कुंवारी, कंहिं पदमणी जियां पेरनि जी पायल। तूं सरती को रोझनि उञारनि जो आघट, तूं पदमात जे कंहिं पदम जो ज़रू आ। असां तोखे ठाहियो, असां तोखे जोड़ियो, ज़माना असां लाइ सदाईं गरू आ। ईअं कद कछाए पुॼी तूं न सघंदे, असां सां उचाइण मुहागो थी पवंदो। भले मुस्कुरायो ही मुस्कुराइण मुहागो थी पवंदो। ही बदबख़्त माण्हुनि जूं बर्बाद शामूं कंदूहे जे बादल जियां उबते तरंदियूं ऐं नेणनि जे ऋणपट में पिया फोग फुटंदा। थरनि जूं ही गागियूं उञारियूं न मरंदियूं। ही क़ैदनि बंदनि जूं कड़ियूं सोक रातियूं ऐं चंड जी चिटाई खां महरूम खोलियूं। ही ॿेड़ियुनि जी छन छन अंधारनि जा नूहा वरी खून ॻाढ़े सां झुलंदड़ ही झोलियूं। कंहिं बाग़ी जी भेनर जी चोली जा चीरा, न थाणनि ते टुटंदा न चौंकनि ते उॾंदा। असांजे सिरियुनि ते उलारियल ही खंजर हथनि में सुकंदा नकी रत में ॿुॾंदा। जे ॿुॾंदा त खंजर जे मुंहं तां उहे चिट मिटाइण मुहागो थी पवंदो। भले मुस्कुरायो इहो मुस्कुराइण मुहागो थी पवंदो। ऐं हाणे प्रोग्राम मंज़रनामे में शामिलु करियूं था। सिंधु ते तइमीर थींदड़ इंफ्रास्ट्रक्चर में फ़नी नुक्स बाबति सरदार अयाज़ मेमण जे लेख मां चूंड वर्क। घोटकी कंदकोट मेगा प्रोजेक्ट, जेको सिंध जे ॿिनि अहम ज़िलनि जी मुआशी राब्ते लाइ संगे मेल हो, पंहिंजे तइमीराती मरहले दौरान स्ट्रक्चर नाकामी जो शिकार थी वियो। हीउ हादिसो न सिर्फ़ु अवामी तहफ़ुज़ लाइ ख़तरो आहे, पर क़ौमी ख़ज़ाने जे अरबें रुपयनि जे ज़ाया थियण जो दस्तावेज़ी सबूत पिणु आहे। मयार जो फ़ुक़दान, इब्तिदाई शाहिदियूं ऐं बसरी मुआइनो ज़ाहिर करे थो त पुल जे थंभनि जी तइमीर में इस्तेमालु थींदड़ मवाद पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट जे मुक़ररु कयल मयारनि ते पूरो नथो लहे। हाइड्रोलिक डिज़ाइन में नुक़्स, दरियाई वहिकरे जे कुदरती रुख़ खे नज़रअंदाज़ कंदे दादू मोरो, लाड़काणो ऐं काज़ी अहमद आमरी पुलनि जी डिज़ाइन में अहिड़ा फ़नी नुक़्स रखिया विया आहिनि जेके ॿोॾि दौरान पाणी जे लंघ में रुकावट बणिजनि था। बेराजनि जी सलामती, पाणी जे दॿाउ जो पोइ ते मोट खाइण, सखर बेराज जहिड़ी स्ट्रेटजिक असासे जी फ़नी उमिरि ऐं मज़बूती लाइ संगीन ख़तरो पैदा करे रहियो आहे। बजट जो ज़ियान थी रहियो आहे। प्रोजेक्ट जी लाॻत लॻभॻि 16 अरब रुपयनि ताईं पहुचण बावजूदि तइमीराती कम में नाक़िस निगरानी ऐं माली बदइंतज़ामी जो खुलियल इज़हार आहे। इख़्तियारनि जो नाजिज़ इस्तेमालु कंदे प्रोजेक्ट जी अलाटमेंट में शफ़ाफ़ियत जे उसूलनि खे लताड़ियो वियो आहे, जंहिंसां मुबैना करप्शन ऐं इंतज़ामी लापरवाही जी फ़िज़ा पैदा थी आहे। हीउ हादिसो सिंध जे अॻी कमज़ोर मुआशी सूरतहाल ते वधीक बार बणियो आहे, जंहिंसां अवाम जी टैक्स जे पैसे जो बेदरीग ज़ियान थियो आहे। अवामी बेदारी जी ज़रूरत आहे। तरक़ियाती कमनि में अहिड़े क़िस्म जी संगीन ग़फ़लत अवाम में हुकूमती इदारनि ते अदम एतमाद पैदा करे रही आहे। हीउ लेख आला इख़्तियारनि खे हेठियुनि क़दमनि जी सिफ़ारिश करे थो। हाणे पावर कमेटीअ जो क़याम, सुप्रीम कोर्ट जे हाज़िर सर्विस जज या आज़ाद बैन अल-अक़वामी माहिरनि जी निगरानी में फ़नी ऐं माली ऑडिट कराई वञे।
सिंधु ते गुज़िरियल हिकु ॾहाके दौरान तइमीर थियल समूरनि मनसूबनि जे मयार ऐं शफ़ाफ़ियत ते हिकु तफ़सीली दस्तावेज़ ऐवान में पेश कयो वञे। प्रोजेक्ट जे कम दौरान कोताही में मुलविस ठेकेदारनि ऐं ग़ैर ज़िम्मेवार ऑफिसरनि खे क़ानूनी कटहरे में आणे इबरत जो निशानो बणायो वञे। इन ते प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।